मतलब हिकिड़ो अञा हे ॿुधाइनि था उन खां पोइ यादि थो अचे अरे हे वारो बि हो ॾे हे वारो बि हो है न त पोइ छो न जल्दी सां हिते मां पूरी कोशिशि कंदमि त हिन ब्रेक में नाज़रीन असां 2 सॉन्ग्स ज़ाहिद साहब खां ॿुधूं छो त असां इलाही कुझु ॿुधण था चाहियूं तव्हां खां बट हिते नाज़रीन खे ॿुधाईंदी हलां त ज़ाहिद साहब जा जेके साहिबज़ादा आहिनि उहे बि असां सां गॾु आहिनि ऐं उहे बि माशाअल्लाह इलाही ज़बरदस्त ॻाईंदा आहिनि ज़ाहिद साहब जा पंहिंजा ट्रेन थियल आहिनि ऐं उन्हनि जो बि असां आवाज़ु ॿुधंदासीं बट लास्ट ब्रेक में हींअर चाहींदमि छा ॿुधाईंदो हींअर हिकु ॿियो हिट जी हिट सॉन्ग आज़माए ॾिसो वफ़ादार आहियो असीं यारनि जा यार आहियूं सिर संगत में ॾियण लाइ तयार आहियूं ज़बरदस्त जी कावड़ तुझे कुर्ब जी मिठी माखी अखों कावड़ तुझे कुर्ब जी मिठी माखी अखों और उसी दे कर तू डर भेरा दी में आज़माए ॾिसो वफ़ादार आज़माए ॾिसो वफ़ादार असीं यारनि जा यार आहियूं असीं यारनि जा यार आहियूं ओ सिर संगत में ॾियण लाइ तयार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार आज़माए ॾिसो वफ़ादार के दौलत दुनिया दी घुर्जे ओ लकी असां के दौलिया लकी असां के दौलत दुनिया दी घुर्जे सच्ची संगत ऐं चाहत वफ़ा दी घुर्जे आयूं दीवाना दर्शन जा ओ असी चांगी जा फ़क़त दीदार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार आज़माए ॾिसो वफ़ादार असी यारनि जा यार आहियूं सिर संगत में ॾियण लाइ तयार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार औरत खपे त हाज़िर अवाल आहे हैरत खपे त हाज़िर अवाल आहे कंहिं शइ लाइ न कर अवाल न आहे ज़ाग़िद जी जान हाज़िर ओ कंदा कॾहिं न असीं इनकार आहियूं आज़माए ॾिसो वफ़ादार आज़माए ॾिसो वफ़ादार असीं यारनि जा यार आहियूं सिर संगत में ॾियण लाइ तयार आहियूं आज़माए ॾिसो ज़बरदस्त तव्हां इहो गानो ॻाए त ॿुधायो हूंदो घरवारी खे है न यकीनन ॿुधायो हूंदो न जवाब छा मिलियो जवाब इहो मिलियो त
तव्हां असांखे आज़माए लाहियो। ओके जी जी ओके हो इहो वाकई ईअं चयो ओके हो। अञा बि जेकॾहिं तव्हांखे गवाही वठणी आहे त मुंहिंजो पुटु वेठो आहे। हा बिल्कुलु हुननि सां बि मां ॻाल्हाईंदमि ज़रूरु उन्हनि खे हेॾां अचणु ॾींदमि मां हिते ईंदमि ऐं उन्हनि खां पुछंदमि त जेको ॻाल्हायो आहे वाकई सही आहे या न आहे। ऐं वाकई में माण्हू कंहिंजे साम्हूं बि मां चवंदी आहियां त कंहिंजे साम्हूं बि इंसानु कूड़ ॻाल्हाए। मां चवंदी आहियां पेरेंट्स जे साम्हूं माण्हू ॻाल्हाए वञे थो बट पंहिंजी औलाद जे साम्हूं कूड़ नथो करे ॻाल्हाए थो सघे कूड़ जेको मूंखे ईअं लॻे थो। ईअं आहे की न आहे मां जेको ॾिठो आहे जी। अच्छा थैंक यू सो मच ज़ाहिद साहब अचण जे लाइ। तव्हां एतिरो टाइम कढी असां वटि आयो ऐं असांखे